सांगड़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ सांगड़ पुलिस जो ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाई। ॿिन्ही रूपोशो जवाबदारनि समेत 7 जवाबदार गिरफ़्तार। वॾे मिक़दार में गुटको, हथियार ऐं देसी शराब हथ। SSP सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन जी हिदायतुनि ते पुलिस ज़िले जे मुख़्तलिफ़ थाननि जे हदनि में ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाइयूं करे मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल रूपोशो ॿिन्ही जवाबदारनि समेत 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां वॾे तइदाद में गुटका, हथियार, देसी शराब हथ करे वरिता आहिनि। खिपरो पुलिस ऐं CIA जी गॾियल हिक कार्रवाई में गुटको विकिरो कंदड़ हनीफ समेजो खे गिरफ़्तार करे 8580 गुटका पुरियूं हथ कयूं। जॾहिं त टंडो आदम सिटी पुलिस अज़ीज़ तईम खे गिरफ़्तार करे 500 गुटका पुरियूं हथ करे वरितियूं। सांगड़ थाणे जे हद में चेकिंग दौरान आसिफ खासकेलीअ खां हिकु TT पिस्तौल हथ कयो वियो। सजोरो पुलिस ॿिनि जवाबदारनि नूर हसन खोरखानी ऐं खैर मोहम्मद खोरखानी खे गिरफ़्तार करे 40 लीटर देसी शराब हथ करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि खिलाफ़ लाॻापियल कलमनि तहत केस दाख़िल कया विया आहिनि।